आहियूं जंहिंमें सिर्फ़ु पुलिस हुई त उन्हनि होप्स बि ॾियारियूं पर अञा ताईं उन में को उमेद अफ़ज़ा कामयाबी न थी आहे त एफर्ट्स वठनि पिया हर कार्नर खां ॾिसूं पिया उम्मीद आहे त को न को रिज़ल्ट बहितर निकिरे आईजी साहब चयो त प्रिया कुमारी ज़िंदा है जी अच्छा मां सम्झियुसि न तुंहिंजो सवाल ॾिसो इन में पीपल्स पार्टी जी नाकामी न आहे इन में हिकिड़ी एफर्ट्स थियूं ऐं हिकिड़ो ब्लाइंड केस आहे इन में को ओपन केस न आहे त को अलिफ इन्वॉल्व आहे या बे इन्वॉल्व आहे हिकिड़ो पहिरां चयो वियो त को धाड़ेल इन में खणी विया आहिनि या छा उहे सभु धाड़ेल हिन महिल ज़ाहिर थिया पिया आहिनि या मरी विया आहिनि त इन जे करे मां इहो चवंदुसि असां ऑल आउट एफर्ट्स वरितियूं आहिनि हींअर बि फैमिलीज़ खे हिंदू कम्यूनिटी खे या सिंध जा जेके शहरी आहिनि जेके सरापा एहतजाज आहिनि उन्हनि खे मुतमइन करण जे लाइ असां ऑल आउट एफर्ट्स वठंदा आहियूं SPD 01 वारा नौजवान जेके सरापा एहतजाज